गुज़िरियल 9 ॾींहंनि खां सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी कैंप क़ाइमु करे इंसाफ़ जे ओसीड़े में वेठल ही खैरपुर जे राज़ी देरो वारे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ माण्हू क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ जे लाइ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त संदन कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं हू गुज़िरियल 9 ॾींहंनि खां सखर प्रेस क्लब आॾो छो एहतिजाज करे रहिया आहिनि। सालनि वारा इहे जेके आहिनि क़ातिल पंहिंजे घर आहिनि पिया पंहिंजे घर। मुंहिंजे मुड़ुसु मूंखे नंढड़ी पेट में 9 महीनो पेट हुयो, हाज़िरी ते वठी विया त बाईपास उनड़ पंपल ते मूंखे इहो क़तलु कयो आहे। हाणे मूंखे इहो इंसाफ़ु खपे। मूंखे नंढड़ी मासूम न्याणी आहे, मूंखे पंहिंजो इंसाफ़ु खपे। अॼु ताईं मुंहिंजी न्याणी परेशान आहे, मां पाण परेशान आहियां। असांजो मुतालबो इहो आहे त इहे जेके जवाबदार बास रायूं वेठो आहे इहे अरेस्ट थिया वञनि ऐं कानून जे कटहरे में आंदा वञनि। शदीद असांखे धमकियूं आहिनि। जवाबदार गुलाम शबीर जेको आहे कची ज़मानत ते आज़ादु आहे, ATC कोरट जो जवाबदार। मुझे बारन बाटन कातिलन खुदा रा वडे जज के तो जवान जो पाकिस्तान में वडो ज्यादा अब अदालत करण वारो ना के खुदा रा इंसाफ करे। मुझे नोटिस होते चक्कर में माके नाव रात नाई डाड़ो नाव जाड़ो असाने बैठे थे सीएन में बुकन में बैठो तो गुजारा मामड़ राजियो सीधे लगे वो रिली खाने कुंडराती थी वक्त गुजारा सही। खुदा वास्ते चीफ जस्टिस के अपील तो कयां मुझी मदद करे, यो नोटिस जल्द में जल्द वठे। सिंध में वडेरा शाही तोड़े वसवारा या ताक़तवर माण्हू जेके आहिनि कानून खे लताड़े रहिया आहिनि, पर ही माण्हू गुज़िरियल 9 ॾींहंनि खां इंसाफ़ जे ओसीड़े में सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज करे रहिया आहिनि। कैमरामैन शबीर जोगीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़, सखर।